अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 अप्रैल थर्सडे ऐं सुबुह जा तक़रीबन 8:45 थिया आहिनि ऐं व्लॉग जी इब्तिदा आहे अल्हम्दुलिल्लाह। जेको कुझु कंदमि सॼो ॾींहुं जीअं गुज़ारींदमि तीअं तव्हां सां मां शेयर कंदमि। नालो यादि नथो अचे, कंहिं कमेंट कयो त तव्हांजा प्लांट्स एॾा हेल्दी आहिनि ऐं असांजा प्लांट्स सड़ी था वञनि। त हिकु त प्लांट्स जी मिटी सुठी हुजे, अगरि तव्हांखे पाण वटि सुठी मिटी अवेलेबल न आहे त तव्हां के नर्सरी तां वञी वठी था सघो। मां त ॿोरा भराए वठी ईंदी आहियां, अॼुकल्ह नथी वठी अचां। ऐं ॿियो तव्हांखे ॾेखारियां त हीउ मुंहिंजो जेको हिकिड़ो वॾो कंटेनर, हिकिड़ो ड्रम आहे, इहो मिटीअ जो भरियलु आहे। इलाही दफ़ा तव्हां मुंहिंजी वीडियोज़ में ॾिठो बि हूंदो। हिते बि ॾिसो त कल्ह मां जेके इहे प्याला ख़ाली कया पंहिंजा, त उन्हनि जी मिटी बि मां उछलाई न आहे, छो त इहा मुंहिंजी सुठी मिटी आहे। पथर हिन मां चूंडे अलॻि कंदमि ऐं पोइ इहा मिटी वरी कुंडनि में विझी छॾींदमि। हिकिड़ी इहा ॻाल्हि। पाणी जो ख़्यालु रखो त पाणी कॾहिं कॾहिं ॾियणु घुरिजे। सियारे में त मां 2 ॾींहं बि न ॾींदी आहियां। या जेके छांव में पिया आहिनि, छांव जा ॿूटा आहिनि, त उहे हाणे गर्मियुनि में बि मां उन्हनि खे 2 ॾींहं बि पाणी न ॾियां त उहे हली वेंदा आहिनि। ऐं इहो ख़्यालु करिणो आहे त कहिड़ा उस में रखिणा आहिनि, कहिड़ा छांव में रखिणा आहिनि। इहा डिटेल तव्हांखे नर्सरी वारो बि ॿुधाईंदो। जितां तव्हां प्लांट्स वठंदव न, जहिड़े क़िस्म जा ॿूटा वठंदव, त उहो तव्हांखे ॿुधाईंदो त उस जा आहिनि या छांव जा आहिनि। या उनखे चओ त मूंखे उस वारा ॿूटा खपनि या छांव वारा, जंहिं वटि जहिड़ी स्पेस हूंदी उन हिसाब सां। सो ॿियो, मां हिननि सां प्यारु ॾाढो कंदी आहियां। जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। मां ज़हरा खे बि चवंदी आहियां मुंहिंजो हिकिड़ो पन न पटिजे, हिकिड़ो पन न भॼे। इहे मूंखे ईअं प्यारा आहिनि ॼण मुंहिंजा ॿार आहिनि। सो उहा बि कोशिशि कंदी आहे, कोशिशि ई कंदी आहे, शुक्र आहे। सो हिननि जो ख़्यालु ॾाढो रखिणो पवंदो आहे। ऐं मां बाक़ाइदा हिननि खे टाइम ॾींदी आहियां, हिननि सां टाइम स्पेंड कंदी आहियां इलाही दफ़ा। ऐं कई दफ़ा ईअं थींदो आहे मां रिकॉर्ड बि न कंदी आहियां, त का ॻाल्हि न आहे, उहो मुंहिंजो अलॻि प्राइवेट टाइम हूंदो आहे, त हर शइ त रिकॉर्ड नथी करे सघिजे। सो बहरहाल अॼु जी प्लैनिंग में कुझु ख़ासि आहे कोन। सुगंध मूंखे चयो अमीं ॾाढो क्लटर जमा कयो अथव ऐं हे त लाहे उछलियो। हाणे ॿुधायो तव्हांजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजो त बिल्कुलु ख़्यालु न आहे त मां हिनखे कॾहिं उछलींदमि। अलाए कॾहिं उछले थी सघां कंहिं दफ़े, पर वेझड़ाई में बिल्कुलु न। सो भई टंगियो पियो आहे न, सुहिणो थो लॻे, कलरफुल, मतिलबु कोई जाइ नथो हिलारे, कुझु न आहे, पासे ते भित ते पियो आहे। सो बहरहाल मां उअं ई ॾिसो त अॼुकल्ह इलाही शयूं कढणु लॻी आहे। इन जो बि कॾहिं टाइम ईंदो त मां शायदि हिननि खे कढी छॾींदमि, पर हाणे त न। सो इहो अथव हाल अहिवाल। थोरो किचन जो हाल ॾिसूं। सो मां हिते गोश्त चाढ़ियो आहे मंझंदि जे लाइ। ऐं ज़ाहिर आहे त असां वटि गैस अचे थी 12 बजे या उनखां पोइ, त उन महिल त गोश्त नथो चाढ़े सघिजे। आहिनि नंढियूं नंढियूं बूटियूं थियल आहिनि, पहिरियों बि हिननि जो अधु हिसो मां फ्राए करे चुकी आहियां। सो हिननि खे मां रखियो आहे पचण लाइ, त जीअं मंझंदि जो मुंहिंजो घणो टाइम न लॻे। ऐं बिल्कुलु थोरी चणनि जी दाल रखी आहे भिॼाए, या बॉइल कंदमि। कबाब तरिया अथमि, ज़र लाइ भाॼी बि पई आहे, पर हिकिड़ो कबाब बि मां हुनजी मानीअ में विझंदमि। ऐं हिकिड़ो पंहिंजे लाइ रखियो अथमि त जीअं मां थोरो जेको देरि वारो मुंहिंजो नाश्तो आहे उन सां मां खाई सघां। ज़हरा हली वई हाणे ऐं अॼु त मां पंहिंजी चादर बि न वेड़ी आहे। सो जेतिरी देरि ज़हरा घर में हुई न, सफ़ाई कयईं, थांव धोतईं, एतिरी देरि मां कारनामो पई सरंजाम ॾियां। हिकिड़ी शइ तव्हांखे ॾेखारियां त हे जेको साम्हूं वारो कबट आहे, इहो मुंहिंजो क्राफ्टिंग जो कबट आहे, सभु मटीरियल हर तरह जा, ठीकु आहे। ऐं जेको हे कबट आहे, इहो मुंहिंजो बुक्स, मुंहिंजी रीडिंग, मुंहिंजी राइटिंग, मथे हे इस्लामी किताब क़ुरान शरीफ़, ऐं हेठियों हिन जो जेको पार्ट आहे उहो आहे मुंहिंजो पेपर क्राफ्ट्स जो मटीरियल हिन में। सो बाबा अॼु त मां बसि सफ़ाया कया आहिनि वॾा, पर अञा कंप्लीट न थिया आहिनि। ज़ाहिर आहे एॾो सथ लॻी पई आहे सामान जी। सो कुझु शयूं कढियमि त मुंहिंजी दिलि चाहियो तव्हांखे बि ॾेखारियां। पेपर क्राफ्टिंग में अलाए छो त मां एग्ज़िबिशन्स कंदी हुअमि न, त मां उन में कार्ड बि ठाहींदी हुअमि, डिफरेंट शयूं, त मूं वटि उहो इलाही सारो मटीरियल आहे। याने हे ॾिसो त हिन में जेको बि शइ आई हुई बैग में, त मां इहो बि रखी छॾियो आहे। त केॾो हसीन डिज़ाइन आहे इहो। अलाए बि रखियो अथमि कार्ड ठाहिण लाइ, या कंहिं बॉक्स ते इहो सॼियूं पटियूं लाहे उनखे डेकोरेट करण लाइ। त जॾहिं कमु कंदा आहियूं असां, त जितां जेका शइ मिलंदी आहे, जेको कुझु असांखे नज़र ईंदो आहे, उहा असांजी नज़र हूंदी आहे पंहिंजी, त असां उहा शइ खणी वठंदा आहियूं। मुंहिंजी सिंगर मशीन जो हे बुकलेट, ऐं एल जी छा आहे, एल जी मुंहिंजी पुराणी AC, ओ अञा पियो आहे,
हा रूम एयर कंडीशनर उहो त सेल थी वियो, हे पियो आहे न, हे कढां थी ऐं एॾा अलाए छो आहिनि। ऐं हे मुंहिंजो पहिरियों वारो ग्लूकोमीटर जेको मां तक़रीबन 15 साल पहिरियों वरितो हो, उनजो बि पियो आहे, इहो बि उछलींदमि। सो उछलणो आहे, घणो कुझु उछलणो आहे। ऐं हे मां जीअं ढेर सारा कार्ड्स, हिकु दफ़ो मूंखे लम लॻी वियो हो संडे बाज़ार मां, हितां न, हे मां हैदराबाद मां वरिता हुआ। कहिड़ी पुल आहे, नई पुल। हाणे ॾिसो केॾा प्यारा कार्ड्स आहिनि, ठीकु आहे। हिन में क्रिसमस ग्रीटिंग्स लिखियल आहिनि ऐं न्यू ईयर। त मां जेकॾहिं हिननि खे यूज़ कयां हा त मां हिन ते कुझु पंहिंजी कारीगरी कयां हा, ऐं हे हिते कुझु मां पंहिंजो प्रिंट करे हिन जे मथां हणां हा। बैक साइड ते बि मुंहिंजो क्रिएटिव हैंड्स बाय NW पेपर लॻी वञे हा। ऐं हिन में हे सॼा कार्ड बि आहिनि, यानी मूंखे सिर्फ़ु इहे बेस खपे, हे कटियल कार्ड मुंहिंजे लाइ कम जो आहे, पोइ चाहे मां इन जी डिज़ाइन चेंज कयां हा या न कयां हा। ऐं हेॾे ढेर सारा लिफ़ाफ़ा आहिनि, इनखे बि छॾियूं था। मां जेको अॼु तव्हां सां शेयर थी करणु चाहियां, मां इलाही हिकिड़ो पंहिंजो ख़ज़ानो लधो आहे, त मां चयमि अॼु जो व्लॉग त बसि इन में ई ख़तमु थी वेंदो, मूंखे लॻे थो। कुझु शयूं आहिनि जेके मां लाज़मी तव्हां सां शेयर थी करणु चाहियां। कॾहिं ईअं बि कयो हुअमि त हे कंहिं गिफ्ट ते आयो हो पेपर, त रखियो हुअमि। त असां जहिड़ा जेके जुनूनी माण्हू हूंदा आहिनि न, उहे अहिड़ा ई कमु कंदा आहिनि। हे ड्रामो लिखियो हुयमि वताए फ़क़ीर जो, हे मां कंहिं ज़माने में पंहिंजे स्कूल जे बोर्ड ते हयूं क्लास में, टू गिव, असां ॿिए खे छा छा ॾेई था सघूं, इनखे बि छॾियूं था नंढियूं नंढियूं शयूं। सो हिन खे बि छॾियूं था। जेको मां अञा तव्हांखे ॾेखारणु थी चाहियां उहो कुझु ॿियो आहे। हिकिड़ो लेटर बि आहे, कंहिंजो लिखियलु आहे, शहाब करीम लतीफ़ाणी, अलाए कहिड़ी तारीख़ ते। हे मुंहिंजो पहिरियों किताबु जॾहिं छपियो हो त उहो किताबु पढ़ी, जीअं त अव्हांजो लिखियलु किताबु जिंदो मुंहिंजी जिंद। अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त। सो मुंहिंजी कंहिं स्टूडेंट जे हथां त हे इलाही त लेटर्स मां फाड़े बि छॾियां, रखी छा कयां हाणे, मां त लिखण बि छॾे ॾिनो आहे फ़िलहालु। सो हीअ हे मुंहिंजी डायरी, जंहिंमें मां इलाही सारा शाह लतीफ़ भुट्टाई जा बैत लिखिया आहिनि, ठीकु आहे। सो इनखे बि छॾियूं था। यादूं आहिनि हे आहे मुंहिंजो एनरोलमेंट कार्ड, जॾहिं मां BEd जो इम्तिहान पई ॾियां, BEd, ठीकु आहे। कुझु पुराणा नोट, 2 रुपया, रुपयो ऐं 5 रुपया, यादूं। स्काउटिंग में मुंहिंजूं यादूं, हीअ मां आहियां गर्ल गाइड टीचर, असांजो प्रिंसिपल हेड मिस्ट्रेस हुनजी वाइफ, पोयां मुंहिंजूं गर्ल्स, ठीकु आहे। ॾिसो कंहिं शादी कार्ड मां या कंहिं कार्ड मां इहो कटे रखियो अथमि डिज़ाइन, दीवाननि जा इहे कम हूंदा आहिनि। ऐं हे तारीख़ कढियो प्रिंट पंहिंजे पीउ जी तस्वीर जो, त उहो बसि पियो आहे। सुराण जा फ़ोटो मां साफ़ु कराइण जी हिकु दफ़ो कोशिशि कई हुअमि, ॾाढा प्यारा फ़ोटो अथसि पर धुंधला आहिनि। सो इहे यादूं आहिनि। हे मां पाण करायो हो पंहिंजे हस्बैंड जो फ़ोटो कॉपी, अलाए छो कंहिं हंधि मूंखे हणिणो हूंदो ज़रूरु। हे ॾिसो केॾी मज़े जी शइ आहे। मां गर्ल गाइड रूम में पंहिंजी ड्यूटी ते हुयमि गर्ल्स सां गॾु, त ऑफिस में फ़ोन आयो स्कूल जे, ऐं उतां हुननि हे लिखी मूंखे मोकिलियो, त फ्रॉम सुगंध फ्रॉम होम, यानी सुगंध कॉल कई घरां, शी गॉट एडमिशन इन यूनिवर्सिटी। त हुन मूंखे इहो ॿुधाइण लाइ तमामु मुंहिंजो एडमिशन थी वियो आहे। त मां केॾी ख़ुशि हुयमि, हीअ मुंहिंजी यादि आहे। अॼु मुंहिंजी धीअ PhD करे वरिती आहे। त इहो आहे बसि, हे मुंहिंजी हिकिड़ी लिकाइण वारी यादि आहे। हे मुंहिंजो एडमिट कार्ड जॾहिं मां BA पई कयां। हे ॾिसो नंढियूं नंढियूं तस्वीरूं, अली ऐं सुगंध, मां ऐं मुंहिंजो हस्बैंड। हे मुंहिंजा 4 ॿार जॾहिं सफ़ा ज़रड़ा ज़रड़ा हुया। ऐं बैक साइड ते ॾिसो था हिननि जी हिकिड़ी ब्लैक शीप, वाइट शीप्स ऐं वण वग़ैरह गाह ठहियल आहे। इहो मां हिननि जे रूम में पेंट कयो, किराए जे घर में रहंदा हुआसीं तॾहिं असां, त हे बाबा ब्लैक शीप हिन पोइम जे हुन में पस मंज़र में मां इहो हिननि जो पेंट कयो हो। हीअ मां आहियां वंस अपॉन अ टाइम। हे तारिक नंढिड़ो पंहिंजी पीउ जी हंज में, उनखां सवाइ बि आहिनि कुझु शयूं मज़े जूं आहिनि ॾाढियूं। एॾी दिलि ईअं ख़ुशि थी वेंदी आहे न मेमोरीज़। BEd जो एडमिट कार्ड, हे मुंहिंजो फेवरेट फ़ोटो आहे, ऐं हे मुंहिंजो वॻो बि ॾाढो फेवरेट हुयो। हे बि, ऐं हे स्कूल में निकितल कुझु मुंहिंजूं तस्वीरूं आहिनि, हिते अलाए छो पयूं आहिनि,
कंहिं ज़माने में मां स्कार्फ पाईंदी हुअमि न, पोइ स्कार्फ मूंखे ॻिचीअ में रैशिस करणु शुरू कया त मां छॾे ॾिना। हे त अलाए छा छा ही, हिन में बि कुझु आहे ॾिसां। ऐं हिन में मुंहिंजे भेण जा फ़ोटो आहिनि उन ज़माने जा, जॾहिं उहो पर्दो न कंदी, हाणे उहो सख़्तु पर्दो कंदी आहे माशाल्लाह। अलाह असांखे बि तौफ़ीक़ ॾे। सो हे ढेर सारियूं यादूं हुयूं, मुंहिंजी दिलि चाहियो त इहे मां तव्हां सां शेयर कयां। असां छा छा रखंदा वेंदा आहियूं न, पाण खे यादि बि न हूंदो आहे त कहिड़े हंधि कहिड़ी शइ रखी, ॿियो छा हूंदो हिन में, घणो कुझु हुयसि, सभु कढी छॾियो त मांसि। सो मां कागज़ फाड़े फाड़े इलाही ढेर कया आहिनि माशाल्लाह, ऐं ॾाढा प्यारा बैत आहिनि। हा, हमेशह खां मूंखे शौक़ु रहियो आहे। हिते वरी मां तनवीर अब्बासी ऐं उस्ताद बुखारी जो बि लिखियो आहे हिकु शेर। हूअं त हर माण्हूअ में महके पई मणिया, पर जे सिंध ॼणिया तिन जो मट को की न की। तनवीर अब्बासी जो शेर आहे। उस्ताद बुखारीअ जो चयाईं सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बी सोरी पियो, चयुमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। वाह वाह, ज़बरदस्त, वाह वाह। सो इहे मुंहिंजी कुझु सिलेक्शन हुई जेको मां स्टार्ट त कयो, पर हिन डायरीअ खे मां कॾहिं बि भरियो न आहे। सो इहे अथव हाल ऐं अहवाल ऐं मुंहिंजूं मार्कशीट्स आहिनि, अलाए कॾहिं जूं। B.Ed 3.57 GPA, मुंहिंजी 3rd पोजीशन पई अचे पर खाई विया, अलाए छा छा आहे। सो बसि हिननि खे बंदि थी कयां मां हिते। मुंहिंजो त मूंखे लॻे पियो अॼु हिन में ई जेको आहे व्लॉग पूरो थी वेंदो, पर हाणे सिलसिलो इहो हलाईंदमि त हलंदो रहंदो। सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो, कॾहिं मूंखे बि ईअं इन्विटेशन्स ईंदा हुया, पर हाणे मां टच में न आहियां कंहिंसां बि, त सभु ख़तमु। इहे मुंहिंजे ॿारनि जा, मुंहिंजे हस्बैंड जा मूंखे ॾिनल कार्ड्स आहिनि। सो इहो हिते थी ख़तमु कयां, छो त मां तव्हांखे ॾेखारणु चाहींदमि न त मूं वटि एतिरो कुझु आहे जो बसि, यानी पहिरियों त तव्हां मुंहिंजा बटण, रील, सिलायूं, धागा, शीशा इहे ॾिठा आहिनि। हिन में मुंहिंजो कागज़ी ख़ज़ानो आहे। ऐं हिते कुझु कढी बि रखिया अथमि, हिननि जी छांटी कंदमि थोरी, त हिननि मां छा रखां छा फिटी कयां। इलाही मुंहिंजूं कहाणियूं लिखियल आहिनि, मुंहिंजे किताबनि जा बटर पेपर्स आहिनि। सो हीअ सॼो ईअं भरियल आहे अहिड़े क़िस्म जे सामान सां, ऐं कुझु मुंहिंजा पंहिंजा लिखियल किताब बि आहिनि। अची वई आहियां किचन में, नाश्तो कंदमि हाणे मां। उन खां पोइ वरी कुझु ॿिया कम। सभिनी खां पहिरियों हथ धोआं, एॾी डस्ट आहे हिननि कागज़नि में जंहिंजी हद न आहे। बंदि कबटनि में, बंदि कमरनि में बि अंदरि एतिरी धूड़ जमा थी वञे जंहिंजी हद न आहे। सो सभिनी खां पहिरियों त पाणी भरींदमि। कल्ह साइमा हिन गिलास जी तारीफ़ कई ॾाढी, तव्हांजो गोल्डन गिलास मूंखे बि एॾो वणियो जो मां बेअख़्तियार थी वठी वरितो। ऐं हिन मटीरियल में त हाणे एॾा थांव था मिलनि, पर मां बसि थांवनि वठण खां तौबा कई आहे। नाश्तो करे वरी अची हिते वापसि लॻी आहियां। अलाए केतिरा सामान आहिनि अलाह, हे त कम जा आहिनि, अलॻि कया अथमि। ऐं हे स्टैम्प्स, मुंहिंजी अमेरिकन हिकिड़ी फ्रेंड हुई कॉलिन, उहा मूंखे शयूं मोकिलींदी हुई त हिन ते स्टैम्प्स लॻल हूंदियूं, पर हाणे हे सभु मूंखे मिलिया मुंहिंजे हस्बैंड खां पोइ। त पहिरियों त असां रखियासीं, त कलेक्ट कंदो स्टैम्प्स, हुनजी पूरी कलेक्शन आहे। सोचींदी आहियां कंहिं ॾींहुं हुनजी बि वीडियो ठाहियां हिकिड़ी। सो हाणे पर जेको आहे केरु लाहे इन्हनि खे, ॾाढो मुश्किल थो थिए। ऐं हिते घणो कुझु कढी रखियो आहे जेको तव्हां सां अलॻि अलॻि मां शेयर कंदमि। हिकिड़नि जी त सोचां थी वीडियो ई अलॻि ठाहियां, छो त उहो एतिरो कुझु हिकु वीडियो में न अची सघंदो। कुझु ॿियूं शयूं तव्हां सां शेयर करण लाइ, हाणे अहिड़े क़िस्म जा पेपर्स एॾा आहिनि, तव्हां यकीन कयो जंहिंजी हद न आहे, जेके मां हाणे हेॾे होॾे करे छॾींदमि। उनखां सवाइ हे कटआउट्स उन्हनि ज़माननि जा जॾहिं मां एग्ज़िबिशन कंदी हुयमि त हर शइ जा पिया हूंदा। अलाए छा जो हथ आहे, अलाए मुंडी आहे, अलाए ख़बर छा आहे। बॉटल बैग्स, बेस, सो इहे वेंदा गंद में। हीअ ॾिसो, हीअ मां गर्ल गाइड्स खे सेखारियो हो त काई बि शइ ज़ाया न हूंदी आहे। असां हिन ब्राउन आम जेके लिफ़ाफ़ा था अचनि सौदनि में, हे अटे जो ॾिसो स्पेशल चकी अटो, त उन्हनि मां बि कुझु ठाहे थो सघिजे। त हे टेडी बियर्स मां उन्हनि खे सेखारिया हुआ। सो हाणे त मुंहिंजे कंहिं कम जा न आहिनि। हा, हे हिकिड़ो वॾो रॉकिंग हॉर्स आहे जेको मां ठाहींदमि कंहिं शइ ते हाणे इंशाअल्लाह। इरादो आहे मुंहिंजो, अॻु में बि शायदि मां ठाहियो आहे, तॾहिं त मूं वटि एॾो ट्रेस थियल पियो आहे न। सो अञा त अलाए इलाही कुझु मां उछले चुकी आहियां, तव्हांखे नथी ॾेखारे सघां, छा छा ॾेखारियां, मतिलबु फज़ूल आहे। ऐं हे मां गर्ल गाइड खे सेखारियो हो त आइसक्रीम स्टिक मां असां डेकोरेशन पीस कीअं था ठाहे सघूं। ऐं हे बि, इहे सभु हाणे हेॾे होॾे थींदा।
हे कुझु हैंडमेड कार्ड्स आहिनि जेके मां ई ठाहिया हुआ ऐं उन ज़माने में गुल हिननि ते उभरियल हूंदा हुआ। हाणे जो फाइलनि में ऐं लिफ़ाफ़नि में विझी विझी इहे थी विया आहिनि ईअं। हैप्पी न्यू ईयर, ईद मुबारक, हे बि हिन ते एम्बोस थियल हूंदा हुआ ऐं पन बि। ऐं हे ॾाढा ज़बरदस्त कार्ड्स हुया जेके सुगन जे कॉलेज फस्ट ईयर में हूंदी सुगन, ॿई गॾु पढ़ंदी हुयूं, त उन्हनि ते कॉम्पिटिशन थियो हो कार्ड्स जो, जेको मुंहिंजो धीउनी खटियो अल्हम्दुलिल्लाह। सो उन्हनि खे मां हे कार्ड्स ठाहे ॾिना हुआ, त हुननि वञी बोर्ड ते डिस्प्ले कया। न्यू ईयर, ईद मुबारक, बर्थडे। हिकिड़ो हे न्यू ईयर जो कार्ड हुयो जंहिं ते सॼी हे पार्टी जी डेकोरेशन ठहियल आहे, इन जे विच में हे हुयो। त इहो मां हे कार्ड्स मां उछलायां थी हाणे, ऐं हे मां हाथी हितां कढी रखियो आहे, हिनखे धोईंदमि ऐं पोइ मां हिनखे कंहिं न कंहिं शइ ते हणंदमि, छो त हे कपिड़े ते भर्त भरियल आहे मुंहिंजी सुगड़ीअ जो। हे ॾिसो, मां ऐं सुराण, हीअ असांजो कलर्ड बि आहे फ़ोटो, पर हे मदर्स डे जो बोर्ड ठाहियो मां स्कूल में, पोइ उन ते मां इलाही सारियूं पिक्चर्स आयूं, त उन में मां हीअ बि हई हुई, या त मां हाणे संभाले रखंदमि ज़ाहिर। उनखां सवाइ ॿियो तव्हांखे ॾेखारियां, हे फस्ट एग्ज़िबिशन मां जॾहिं कई हुई पंहिंजी क्रिएटिव हैंड्स बाय NW, हिन में बाय नसरीन वफ़ाई आहे, त हे मां उन जा कार्ड प्रिंट कराया हुआ। स्कूल में ई असांजे हिकिड़े टीचर जो प्रेस हुयो, उन छपे ॾिना हुआ इहे कार्ड्स, त इहे असां डिस्ट्रीब्यूट कयासीं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे। मुंहिंजियूं ठहियल शयूं अथव, हे कोस्टर्स आहिनि, हे कुशन्स अहिड़ा त बटण वारा वरी ठाहिया मां, हे ग्रीन ऐं ऑरेंज जेको आहे ॾाढो सुहिणो थो लॻे। ऐं ही फ्रिल वारा ॾिसो, ही पिंक पोयां ग्रीन, इहो मूंखे यादि आहे चारई ग्रीन मुंहिंजी कज़न वरिता हुया। सो बहरहाल इंजॉय कयो आहे मां लाइफ खे ॾाढो माशाल्लाह, ऐं सभु कम हे मां पंहिंजे शौक़ु ऐं ख़ुशीअ सां कया, त मजबूरीअ में अल्हम्दुलिल्लाह मां कुझु बि न कयो आहे। सो इहो मुंहिंजो हिते सिलसिलो जारी रहंदो। ज़ाहिर मां हिकु दफ़ो खोटाइड़ा कया आहिनि, त उन्हनि खे पूरो करे वठां हाणे, न त अध में कोन्ह छॾींदमि मां इन्हनि खे। सो इनशाला ॾिसां थी त अॼु जी वीडियो केतिरी वॾी थी थिए। कल्ह जी वीडियो बि ॾाढी वॾी 25 मिंटनि जी हुई, कल्ह जो व्लॉग। अॼु जो ॾिसूं त केतिरो थो थिए। यादूं अणखुट आहिनि, छा छा मां ॻोल्हियो आहे, छा छा कोटियो आहे, ऐं घणो कुझु उछलाइण खां पोइ हे कुझु पेपर्स वरी संभाले बि रखां थी, छो त वरी सुराण टीचिंग थी करे, त उनजे क्लास जी डेकोरेशन जे लाइ, उन क्लास जी शयुनि जे लाइ मूंखे खपंदा रहंदा आहिनि, त उहे बि रखिबा। शायदि तव्हांखे यादि हुजे त KTN ते न्यूज़ कास्टर हूंदी हुई शुमाइला मक्सी, इहा मुंहिंजी स्टूडेंट हुई, ऐं हिन जो हिकिड़ो इंटरव्यू छपियो काविश में, त उन में हिन ॿुधायो त उन्हनि जे फेवरेट टीचर्स में हिन मुंहिंजो नालो बि लिखियो, नसरीन वफ़ाई। त हे मुंहिंजे हस्बैंड कटिंग कढी अख़बार मां, छो त उहे अख़बारूं पढ़ंदो, मां त घटि पढ़ंदी हुअमि, त हुन इहा पाण वटि संभाले रखी, ऐं उनखां पोइ हाणे मां संभाली रखी आहे। ऐं हाणे मां पई आहियां थकिजी, इलाही सॉर्ट आउट कयो अथमि सामान। हे ॾिसो सॼो मां कढियो आहे पेपर्स, घणो कुझु, इलाही सारा फाड़िया आहिनि हुते, डस्टबिन भरिजी वई आहे, उहा अलॻि आहे। ऐं सॉर्ट आउट कंदी थी वञा, त अञा मां कहिड़ा रखणु चाहींदमि, कहिड़ा उछलणु चाहींदमि, त हे अञा मूं वटि ढेरो ढेर पिया आहिनि। आहिस्ते आहिस्ते हिननि खे ॾिसंदी वेंदमि, थोरी देरि साह पटियां, पोइ कंटिन्यू कंदमि, छो त हिते कुझु मुंहिंजो उहो सामान बि आहे जॾहिं मां क्लास डेकोरेट कंदी हुअमि एज़ टीचर। हिते हे मुंहिंजी स्टूडेंट्स जा ॾिनल कुझु कार्ड्स आहिनि। हिकिड़ो त इहो आहे, ॿियो हिकिड़ो वॾो हुयो, वॾी साइज़ जो ब्लैक, हा, ॿियो हे, इन्हनि जी अलॻि सां वीडियो ठाहींदमि। ऐं हे सोझरो स्कूल, हा, सोझरो इब्तिदाई एलिमेंट्री स्कूल, उन्हनि जे स्टाफ मूंखे हे गिफ्ट कयो, घर खणी आया, सभु आया मूं ॾे, उन्हनि मुंहिंजे बारे में छा छा लिखियो आहे, ऐं कहिड़ा कहिड़ा पिक्चर्स हुननि हिन में कढाए करे हया आहिनि, प्रिंट कढाए। सो इहे त अलॻि ई थी वेंदो इन्हनि जो हिकिड़ो वीडियो। सो फ़िलहालु मां साह थी पटियां, 11:15 थिया आहिनि, ऐं पोइ जीअं ई गैस ईंदी त तीअं मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त वञी मां खीर बि काढियां, बोड़ खे वापसि रखां, ऐं कम खे कंटिन्यू कयां। 1 वॼी कुझु मिंट थिया आहिनि, हाणे अज़ान बि आई आहे, ऐं मूंखे वञिणो पइजी वियो ॿाहिरां वापसि अचे, ऐं मां खीर बि रखियो आहे करण जे लाइ, ऐं बोड़ खे वापसि चाढ़ियो अथमि। हिते दाल बॉइल करण जे लाइ रखी आहे, थोरी आहे सफ़ा जल्दी थी वेंदी। थांव अञा अंदरि न कया अथमि, असल में मुंहिंजी सुबुह जॾहिं मां दवाऊं खाधियूं नाश्ते खां पोइ, त हिकिड़ी दवा खुटल हुई ऐं ख़तमु थी वई, ॿी इलाही अरसे खां मिले न पई, त अॼु उहा बि मिली वई, ऐं हीअ ॿी बि वठी आहिनि ईज़ी डे। हीअ मां खाईंदी आहियां हाई ब्लड प्रेशर जे करे, ब्लड प्रेशर हाई न हूंदो आहे, पर अलाए छो ॾींदा आहिनि। सो कारा मिर्च बि ख़तमु थी विया बीठल, उहे बि वरितमि,
ऐं बिस्किटनि जो दॿो वरितमि, पापा वरितमि बेकरीअ तां, उतां ई अंदरि ई बेकरी आहे, ऐं चिकन वरितमि। चिकन ख़तमु थी वियो हो, सो सभिनी खां पहिरियों हाणे इहे जेके शयूं मां चुल्हे ते रखियूं आहिनि इहे पचंदियूं पियूं, ऐं मां मथां अटो खणी अचां त जीअं मां अटो ॻोहियां पहिरियों। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं मां अञा ताईं हिते लॻी पई आहियां। एॾी थकिजी पियमि जो मां हर शइ खे ईअं ई छॾे ऐं रेस्ट करणु लॻमि। हे मज़े जी हिकिड़ी ॿी मेमोरी हथु आई आहे। हे तारिक नंढिड़ो हूंदो हो, क्लास 2 में हो, अलाए 1 में हो, 1 या 2 बसि, इन खां मथे न हुयो। हे ड्राइंग्स ठाहियूं हुई त हे पीउ जी ड्राइंग ठाही अथई, माय फादर, चश्मो ऐं मुछूं, माय मदर, ॿाह में पर्स आहे, मथे ते स्कार्फ विढ़ियल आहे, माय सिस्टर, ऐं सुराण जा पहिरियों 2 ॾंद थोरा ॿाहिरि निकितल हूंदा, पोइ असां हिनखे ब्रेसिस लॻायासीं, त उन ज़माने में हिन जा ॾंद 2 ॿाहिरि हूंदा हुआ। ऐं एनदर सिस्टर सुगन चश्मो पाईंदी आहे त उनजो चश्मो ठाहियो अथई। ऐं माय ब्रदर ॾाढो रोईंदो नंढे हूंदे अली, त पोइ हिन जा अखियुनि मां टीयर्स ठाहिया अथई, हर वक़्तु रोइणो, ऐं पोइ आख़िर में ठाहियो अथई एंड मी, पाण खे वरी तलवार हथ में आहे, वॾो बहादुर दिलेर। हिननि जा फ़ोटो कढिया त मां हाणे त मोकिलियांसि थी पई। सो बसि इहे अथव हाल ऐं मुंहिंजे अफ़ालनि जा, त मेमोरीज़ मां ईअं संभाले रखियूं आहिनि पंहिंजे ॿारनि जूं। अलाह जो शुक्र आहे त मां सभु कम ख़तमु कया, ऐं बसि हे पिक्चर रखंदमि अंदरि, उनखां पोइ मां इहो दरवाज़ो बंदि कंदमि हितां जो। हे आहे मुंहिंजो पोर्ट्रेट, पेंसिल स्केच, रिदम हसन, फेसबुक ते सर्च करे सघो था। रिदम बसि मूंखे पसंदि कंदी आहे, अलाए छो, त उन मूंखे इहो ठाहे ॾिनो, ॾाढो संभाले रखियो अथमि। सो हाणे मां कंदमि रेस्ट, उनखां पोइ सांझीअ जी नमाज़ ताईं त मां हिते ई हूंदमि आराम में, पोइ ॾिसूं था त छा थो करे सघिजे। सांझी जी नमाज़ में थोरी देरि, ऐं इहे मंझंदि वारो ॿोड़ बचियलु पियो आहे इलाही सारो, त इन मां ई सुबुह जो ज़हरा खे ॾियण में बि कमु ईंदो, ऐं राति जो बि असां इहो ई खाईंदासीं। ऐं चांवर भिॼाए छॾिया आहिनि सुराण, नमाज़ खां पोइ अची मां पचाईंदमि इनशा अल्लाह। इहो थींदो असांजो डिनर आसान, यानी मंझंदि जो ॿोड़ पकल आहे त चांवर सिर्फ़ु पचाइणा आहिनि। सो तव्हांखां मोकिलायां थी मां अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशा अल्लाह असां वरी अॻिले व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं मोकिलाणी आहे। अल्लाह भाई।